जी थदी थदी उस में पखियुनि जी हल्की हल्की चहचहाट, तपंदर उस में कंहिं वण हेठां कुछ मिंटनि जी छांव ऐं रात जो आसमान में छिमकंदड़ सितारनि में हिक नई सुबुह जो सुपनो। ऐं ईअं ई तव्हांजे ॾींहं खे ख़ासि बणाइण लाइ असीं घणेई नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं खणी आया आहियूं सिंधी सुरहाण में। सो वेलकम टू सिंधी सुरहाण। ख़बर अथव अॼु तव्हां लाइ असीं छा छा खणी आया आहियूं? सुबुह जी कुझु थधी कुझु गरम उस जहिड़ा के चर्चा, ॾींहं जे रोशनीअ जहिड़ी रोशन वीचारनि वारे सिंधी टिमूर्ती सां मुलाक़ात, शाम जी हल्की फुल्की हवा में हिक ॿिए खे छेड़ींदे अॼु जे नौजवाननि जो हिकु डांस, ऐं राति जो तव्हांखे सुपननि में बि खिलाइण लाइ दी ग्रेट इंडियन लाफ्टर चैलेंज जे कलाकारनि अशोक सुंदराणी ऐं सीमा मोटवाणी जा के चर्चा। मुर्क दुनिया जी सभ खां सुहिणी शइ आहे ऐं मुर्क उहा सुहिणी चइजे जेका हुजे लबनि ते पर अचे दिलि मां। त तव्हांजे दिलि खे हिकु अहिड़ी ई सुहिणी मुश्क ॾियण लाइ अॼु जे प्रोग्राम जी शुरूआत था करियूं हिकु नंढड़े चर्चे सां। पेश था करियूं हिकु चर्चो। ॾाढी गर्मी आहे यार। हा हिकु ॻाल्हि ॿुधाईंदे? हा छा? हिकु नंढी सी ॻाल्हि। हा पुछ। एॾी गर्मी आहे, एॾी त गर्मी आहे पसीना पिया निकिरनि। हा हिन गर्मीअ खे मिटाइण लाइ तूं छा कंदो आहीं? छा कंदो मतलब सिधो सो पुछाई पियो सवाल। हाँ। एडी गर्मी आ, हाँ। इन गर्मी के मिटाइण ला छा कंदो है? हाणे जेको सॼी दुनिया कंदी आहे उहो ई कंदो आहे न मां बि। ॿुधाए न भला छा कंदो है? ॿुधाए न। सिंपल, कूलर जे साम्हूं वेही रहंदो आहियां। हां अरे हिक नंढी ॿी ॻाल्हि, हिक ॿी ॻाल्हि। हा ॿुधाए। ॾिस तूं कूलर साम्हूं नहीं वेही रहे, हाँ। पर गर्मी एडी आ कि गर्मी लथी न। हां ॾाढी गर्मी है ना, कूलर सां को फर्क ही न पियो। कूलर साम्हूं वञी वेही रहे तॾहिं गर्मी न लथी, वो छा कंदो है? अरे सिंपल, कूलर वञी ऑन कंदो आहियां। अल्लाह मालिक ॾाढो सूर आहे। राजू ई छाए तोखे कंहिं कुटियो आहे यार? न पूछूंगा, कुछ न पूछूंगा। अरे ॿुधाए न यार, तोखे कुटियो कंहिं आहे? भला ये ज़मानो ना है दौलत, भला ये ज़मानो ना है। अरे पर ॿुधाए सही, तोखे हीअ तुंहिंजी हीअ हालत कंहिं कई आहे? ॿुधाई दोगे? ॿुधाए। या दोस्त है, दोस्त खे न ॿुधाईंदे कंहिंखे ॿुधाईंदे? हां जल्दी ॿुधाए। पुठियां गिट्टी है ना, गिट्टी। हाँ पुठियां गिट्टी है। वो लंबी गली का ना, लंबी हाँ उनमें चौथो नंबर बिल्डिंग है। चौथा नंबर गाढ़े कलर हाँ गाड़ी कलर जी है। में टे मारे थे सनीता रानी है। वो बिल्डिंग है। हाँ उन बिल्डिंग में टियोडी भाई लगी। हाँ डाडी जोर से भाई लगी है। भाई लगी। हाँ अरे सुनीता का कुछ थियो छा? सुनीता ठीक है। उन बिल्डिंग में डाडा माण्हू पातल हुआ। हाँ त हेठ जेके ॿाहिरि माण्हू बीठा हुआ न, उन्हनि रड़ियूं करण शुरू कयूं कि केरु बचाइण वञो, केरु न वियो। मां हिम्मत ॾेखारी, मां जोश ॾेखारियो, मां अंदर वियुसि। शाबाश दे हिम्मत वारो आया। में भाई तुंहिंजी हिम्मत आहे? मां वियुसि अंदर, 4-5 माण्हुनि खे बचाए खणी आयुसि। ख़बर थी बचाए खणी आयुसि, ॿाहिरि जेके माण्हू बीठा हुआ, माण्हू पुलिस मिली मूंखे कुटियो अथनि। कुटियो अथनि, कीमो ठाहियो अथनि मुंहिंजो। पर यार माण्हू खे बचाए खणी आए, उन खां पोइ बि पुलिस ऐं माण्हुनि ॿिन्ही मिली करे तोखे मारियो। पर बि छो यार? रेडी बगैर कि केरु चरियो आहे जेको अंदर वियो ऐं फायर ब्रिगेड जे माण्हुनि खे ॿाहिरि खणी आयो। मुश्किलातूं ज़िंदगीअ में इन लाइ कोन ईंदियूं आहिनि त असांखे हेठि किरायूं, बल्कि इन लाइ ईंदियूं आहिनि त असीं हिम्मत सां उन्हनि जो मुक़ाबिलो करे पंहिंजे इरादनि खे पूरी तरह सां पाए पंहिंजो ऐं पंहिंजे जाति जो नालो ऊचो करियो। ऐं इहो ई कयो सिंधी साहित्य जे टिमूर्तीअ यानी गोविंद माली, कीरत बाबाणी ऐं एजे उत्तम। अचो त सिंधन ज़िंदगीअ में अॼु छा थी पायूं। श्री कीरत बाबाणी सिंधी साहित्य जी हिकु अहम शख्सियत। इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे 8 शेड्यूल में सिंधी खे आणण लाइ हुन घणी मेहनत कई ऐं हिकु अहम रोल अदा कयो आहे। शहर शहर ॻोठ ॻोठ वञी सिंधियत जो प्रचार कयो। असांजी तहरीक जेका
जेके सिंधियत जी तहरीक था चऊं उहा ऑल इम्प्रेसिंग तहरीक हुई जंहिंमें साहित्य हो, कल्चर हो, ड्रामा हो, संगीत हो, तैलीम हुई, जवाननि खे जाॻाइणो हो। तहरीक असांजी ऑल राउंड आहे ॼण असांजे पूरे जीवन जो हिकिड़ो परवाह हो। तंहिंजे करे साहित्य बि उन जो हिकिड़ो भाङो हो ऐं साहित्य जी हक़ीक़त में ॾिसो त साहित्यकारनि ई इन मूवमेंट खे अॻिते वधायो। हिन वक़्तु जेके असीं उन खे एसेस कयूं त मूंखे केतिरियूं पॉज़िटिव चीज़ूं, केतिरियूं पॉज़िटिव हासिलातूं मूंखे नज़र अचनि। वॾे में वॾी हासिलात मूवमेंट इहा आहे त मूवमेंट सिंधी जातीअ खे कनेक्ट करणु, सिंधी जातीअ खे गॾे रखण में वॾो हथियो साबित थी आहे। एतिरे हद ताईं जो अॼु उहा मूवमेंट भारत जूं सरहदूं टिपी ऐं ॿाहिरिनि मुल्कनि में बि इहा मूवमेंट जेका सिंधियत जी मूवमेंट सां वई आहे। हुन सिंधीअ में घणेई किताब लिखिया आहिनि। अखिल भारत सिंधी ॿोली ऐं साहित्य सभा में प्रेसिडेंट जो पद हुन घणनि सालनि ताईं संभालियो। श्री कीरत वाबाणी जातीअ जो इतिहास जेको आहे सो 50 सालनि जे अंदरि पूरो न थींदो आहे। ये जेको मुफ़ासिलो असां 50 सालनि में पूरो कयो आहे उन में असां घणेई ॾुखिया लंघिया आहियूं ऐं अञा त जाती जेका आहे असां सवनि हज़ारनि सालनि जा मुफ़ासिला उनखे तय करणा आहिनि और उन में त असांखे वॾियूं उमेदूं आहिनि। 50 सालनि में असां अञा पंहिंजो ॿूटो मस लॻायो आहे। उहो ॿूटो जॾहिं वण थींदो आहे, वण मां जॾहिं मेवो निकिरंदो तॾहिं वञी असांजूं सही माना में मंज़िलूं पूरियूं थींदियूं। मुर्क रूह खे राहत ॾींदी आहे, दिलि खे आथत ॾींदी आहे, अखियुनि खे चमक ॾींदी आहे ऐं चहिरे जी ख़ूबसूरती वधाईंदी आहे। त छो न हिन मुर्क खे थोरो अॻिते वधायूं। पेश आहिनि तव्हां लाइ के चर्चा। ऐं तंहिंखां पोइ मां तव्हांजे साम्हूं अची वियो आहियां। तव्हांखे ईअं लॻंदो हूंदो कि अभिषेक बच्चन ऐश्वर्या खां पोइ अमरीश पुरी तव्हांजे साम्हूं अची वियो। पर थींदो आहे न, इहो क्रम आहे न, इहो सीरीज आहे। हिकु वेंदा आहिनि, हिकु ॿिया ईंदा आहिनि ऐं ईअं ज़िंदगी जा रंग ठहंदा रहंदा आहिनि। ऐं ईअं न आहे कि मतिलबु असां कवि आहियूं या असां आर्टिस्ट आहियूं, कवि थियण जो को वॾो असांखे सम्मान मिली वेंदो आहे। ऐं ईअं बि न आहे जेके हेठि वेठा आहिनि असां तव्हां खां 2-3 फीट हिते मथे बीह रहियासीं त तव्हां खां असां वॾा थी वियासीं। अहिड़ी काई ॻाल्हि असांखे टेंशन वधीक थींदो आहे। असां सभु सिंधी माण्हू आहियूं, वापारी माण्हू आहियूं। ताराजी रोज़ु ॾिसंदा आहियूं। ताराजी में 2 पल्ला थींदा आहिनि। जंहिं पल्ले में वज़न वधीक हूंदो आहे उहो हमेशह हेठि हूंदो आहे, जेको हल्को हूंदो आहे हमेशह मथे हूंदो आहे। तव्हां सभु वज़नदार आहियो, असां हल्का माण्हू आहियूं। ताड़ी वाड़ी वॼाईंदव त असां बि थोरो वज़नदार थी वेंदासीं। ऐं कमाल आहियो तव्हां बि। हेॾे मोहन चाऊ खे अंकल खे तव्हां अकेले विहारे छॾियो अथव। हिकु दफ़े तव्हां बीह रहो पंहिंजी जॻह ते, तव्हां सभु जिन्हनि जे सम्मान में ज़ोरदार ताड़ियूं वॼायो। मूंखे हिननि सां ॾाढी उमेद आहिनि। हे वेठा आहिनि त प्रोग्राम थी रहियो आहे। हे न रहंदा त हिननि जी यादि में प्रोग्राम थींदा रहंदा। न मतिलबु हिकु त तव्हां ग़लति सम्झो था। असल में छा आहे न कि पिछले ॾींहुं मूंखे यादि आहे दुबई में हिकिड़ो माण्हू गुज़ारे वियो त हुनजी आख़िरी यात्रा में मोहन चाऊ बि विया। हुनखे 12:30 मोटनि पिया त शमशान घाट जे चौकीदार पकड़े वरितई मोहन चाऊ खे। काॾे था वञो? चई घर था वञूं। चई हिते ई रहो, कुझु ॾींहं खां पोइ खणी ईंदव। बेकार जो अचणु वञणु छा लाइ था कयो? ए मोहन चाऊ अंकल ज़िंदाबाद। ॾाढो प्यार ॾिनऊं। हिकिड़े हिननि जी घड़ी ख़राबु थी वेंदी, हरा घड़ी ख़राबु थी वेंदी, न घड़ी ठाराइण में ॾाढो परेशान हुयो। 3-4 महीना हले, तंहिंखां पोइ वरी ख़राबु थी वञे त हिकिड़े घड़ी वारे वटि विया। यार हरा ख़राबु थी वञे, ढंग सां ठीकु करे छॾ। चई ॾिसो 50 दिरहम लॻंदा, ज़िंदगी भर जे लाइ ठीकु करे छॾींदुमि। मोहन चाऊ 50 दिरहम ॾिना, घड़ी ॾिनऊं, ठीकु करे छॾ। हुन ठीकु करे ॾेई छॾी। हिननि पाती 6 महीननि खां पोइ वरी ख़राबु।
ते पहुता घड़ी वारे वटि ॾाढो सुनायो हुनखे गारियूं वारियूं ॾिनऊं 50 दिरहम वरिता चयो जिंदगी भर जी गारंटी हे छा वरी ख़राब थी वई 6 महीने घड़ी वारे चई असल में जंहिं ॾींहुं तव्हां घड़ी ठाराइण आया हुआ उन ॾींहुं तव्हांजी तबियत बि ख़राब हुई मूंखे लॻे पियो 2-3 महीननि में कमु निपटी वेंदो हाणे तव्हां जीअर आहियो त हुनजे लाइ मां छा थो करे सघां पर कमाल जो तव्हांजो हिते सम्मान ॾाढो आहे दुबई में वाकई मां दुबई आई लव दुबई मां तव्हांखे प्यार थो कयां दुबई सां मूंखे प्यार थी वियो तव्हांजे हिते बुजुर्गनि जो सम्मान आहे असांजे हिते एतिरो सम्मान न आहे असां मां मध्य प्रदेश मां आयो आहियां हिंदुस्तान में इंडिया में मध्य प्रदेश MP आहे असांजे हिते एतिरो सम्मान न आहे बुजुर्गनि जो असांजे हिते त मोहन चाऊ जी उमिरि जो हिकिड़ो माण्हू गुज़ारे वियो त स्कूल जी छुट्टी करे छॾियऊं त हिकिड़े छोकिरनि पुछियो कि स्कूल जी छुट्टी छो करे छॾियो चई असल में ईअं आहे मास्तर जवाबु ॾिनो असल में ईअं आहे कि जॾहिं हिननि जी उमिरि जो को बुजुर्ग गुज़ारे वेंदो आहे त स्कूल जी छुट्टी करे छॾींदा आहिनि सॼा छोकिरा छुट्टी में वापसि मोटनि पिया त ॾिठूं ॿ हिननि जी उमिरि जा माण्हू बीड़ी पिया छिकनि त हिकिड़े छोकिरे ॿिए छोकिरे खे ठूठ मारियईं ठूठ हयईं चई ॾिस यार असांजी 2 छुट्टियूं त हिते बि फाथल पियूं आहिनि असांजे हिते ईअं वरी सम्मान कंदा आहिनि बुजुर्गनि जो कमाल आहे बुजुर्ग हुननि खे छुट्टी नज़र ईंदा आहिनि त मां इहो ॿुधायां पियो कि पूरी अच्छा तव्हां ॿुधो ॾाढे बढ़िया तरीक़े सां ॾाढी मस्ती सां अच्छा असांखे इहो न आहे कि कवि आहियूं या आर्टिस्ट थी वियासीं कविता 4 अखर लिखण सुठा सिखी वियासीं त को असांजो सम्मान वधी वियो असांजे लाइ वॾी टेंशन जो कमु आहे कवि थियणु ॾाढो ॾाढो तमामु कोई सीरियसली न वठंदा सभु चवंदा आहिनि ईअं ई पिछले प्रोग्राम में अञा 2 महीना पहले हिकिड़े प्रोग्राम में मां हेठि लथुमि त हिकिड़े माण्हू मूंखे पकड़ियईं चई साईं तव्हां कवि आहियो मूंखे हुनजो पुछणु ॾाढो बेकार लॻो प्रेम जानी साहब मूंखे एतिरो बुरो लॻो हुनजो पुछणु छो कि हुन तॾहिं पुछईं जॾहिं मां सॼियूं कविताऊं पढ़ी करे हेठि लथुसि पर रत जो ढुक पीतो मां चयुमि हा साईं कवि आहियां चई तव्हांजा पिता साहिब बि कवि आहिनि छा मां चयुमि उहे कवि थिया तॾहिं त असां कवि थियासीं चई तव्हांजे पिता जा पिता साहिब बि कवि हुया छा अरे मां चयुमि हो त एतिरा वॾा कवि हुआ कि उन्हनि जे लाइ अलाए घणा प्राइज आया ज्ञानपीठ पुरस्कार जे लाइ नालो वियल अथनि दिल्ली हुननि जो चई तव्हांजे पिता साहिब जा पिता साहिब बि कवि आहिनि छा त मूंखे गुस्सो अची वियो मां चयुमि एतिरो लंबो तव्हां पुछी छो रहिया आहियो चई बुरो न मञिजो अॼु त तव्हांखे खूब खिलाई ऐं सिंधियुनि जे मशहूर हस्तीअ सां मिलाए छॾियोसीं ऐं हाणे असांखे इरादो आहे तव्हांखे नचाइण जो अचो त ॾिसूं यंग जनरेशन जी जोश ऐं फुर्ती विद लॉट्स ऑफ मस्ती सोनी सलोनी मुंहिंजी जान तूं थी अची या मां अचां हीच कर बेखबर लुटजी वियो तुंहिंजे मथां हीच कर बेखबर लुटजी वियो तुंहिंजे मथां मूंखे चाही मां तोखे चाहियां तोखे चाही मां तोखे चाहियां जले त दुनिया जले 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 पर मां तुंहिंजी आहियां सोनी 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 शराबी करे पिया दिल जी खाना खराबी दिल गुलाबी ही अखियूं शराबी करे पिया दिल जी खाना खराबी छाले मुंहिंजे पुठियां अची थो छाले मुंहिंजे पुठियां अची थो सची तो दिल खे ॾाढो वणी थो सोनी 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 सोनी
बिंदी बाबा बिंदी बाबा। ये रंगी महफिल, ये रंगी रातियों गले मिली कर, रंगी महफिल रंगी रातियों गले मिली कर प्यार जुबाती। अच्छा दाई ओ दीवाना, दरारा दरारा अच्छा दाई ओ दीवाना, दरारा दरारा। एक शमा ऐसा परवाना। सोनी 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 ओ सोनी सलोनी मुंहिंजी जान तू थियां चिया मां अचा हीच कर बेखबर लुटजी वियो तंहिंजे मथां हीच कर बेखबर लुटजी वियो तंहिंजे मथां। तू मूंखे चाहीं, मां तोखे चाहियां, तू मूंखे चाहीं, मां तोखे चाहियां, जले त दुनिया जले 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 पर मां तुंहिंजी आहियां। सोनी 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 सोनी। जॾहिं तव्हां अकेला हुजो, तव्हांखे सॼी दुनिया धुंधली धुंधली नज़र ईंदी हुजे, तव्हांखे पंहिंजे आसपास केरु नज़र न ईंदो हुजे, तॾहिं चिंता न करियो, मां आहियां न, मां ईंदसि तव्हां वटि ऐं तव्हांखे वठी हलंदसि हिकु अखियुनि जे डॉक्टर वटि। कीअं आई न मुर्ख चपनि ते? पर जे न आई हुजे त असां तव्हांजे खिलण जो पूरो इंतज़ाम करे रखियो आहे। अॼु असां वटि द ग्रेट इंडियन लाफ्टर चैलेंज जा ॿ मशहूर कलाकार आयल आहिनि, सीमा मोटवाणी ऐं अशोक सुंदराणी। कैमरे वारा एतिरा बदमाश थींदा आहिनि न, मतलब हितों जा त ॾाढा सुठा आहिनि। मां जेको बि चवां थो इंडिया जे कैमरे वारनि जे लाइ चवां थो, ऐं अगरि कैमरे वारो इंडिया जो हुजे त मां जापान जे कैमरे वारनि जे लाइ चवां थो, ऐं अगरि हे जापान जो हुजे त मां होनोलुलु वारे जे लाइ चवां थो, छोकी मूंखे वापसि बि वञिणो आहे। कैमरे वारा बदमाश थींदा आहिनि, उन्हनि खे इहा सुविधा थींदी आहे कि उहो कंहिं बि खे हिकु अखि सां ॾिसे। मां में वियुमि त कैमरे वारो जेको आहे, जेका दुल्हन हुई, जेका ज़ाल हुई, उनजो क्लोजअप पियो वठे ऐं घोट जो फोटो परे खां खींचे पियो। हरा हुन दुल्हन जो चेहरो हथ में खणी हेॾे करे हेठि करे मथे करे। अरे मां चयमि करीं छा थो तूं? चई विच में न ॻाल्हाए, मां दुल्हन खे पंहिंजे हिसाब सां एडजस्ट थो कयां। अरे मां चयमि तूं अगरि एडजस्ट करे वठंदे त हो छा कंदो, घोट छा कंदो हुनजो, हो कॾहिं एडजस्ट कंदो? त मां ॻाल्हि पियो कयां कि मथों वारे दुनिया ठाहीं ऐं दुनिया में तमामु माण्हू ठाहीं, जेंट्स ठाहीं, हिकिड़ो माण्हू ठाहीं असां जहिड़ो, ॾाढो मज़ो आयुसि। पोइ भॻवान बि आराम सां सुम्हियो ऐं माण्हू बि आराम सां सुम्हियो। पोइ अलाए छा सुझियुसि हुनखे त हिकिड़ी लेडीज़ ठाहीं, माई ठाहीं। तंहिंखां पोइ उहो ॾींहुं आहे, अॼोको ॾींहुं आहे, न भॻवान आराम सां सुम्हियो छा पिया चओ तव्हां? मुंहिंजी एतिरी हिम्मत की मां कुझु चवां तव्हांजे लाइ। अरे असां अगरि न हुजूं न त तव्हां किथां अचो आहे? असां जॾहिं सूर खयासीं न तॾहिं वञी तव्हां पैदा थियो। तव्हांजे सूरनि लाइ असां त कुझु कयो ई न आहे। कंप्यूटर मां सूर थियव छा तव्हांखे? हिकिड़ी ॻाल्हि मां ॿुधायां, तव्हांजी घुर्ज हुई कोन भॻवान खे, ओहो इन जे करे पहिरियों असांखे ठाहीं, ओहो जेंट्स खे ठाहीं, ओहो तंहिंखां पोइ हे आइटम ठाहीं। अच्छा अच्छा अच्छा। हाणे ॿुधो, मुंबई हुजे चाहे दुबई, कंहिं बि ऑफिस में हली वञो, फेयर ड्राफ्ट खां पहिरियों त रफ ड्राफ्ट ई निकिरंदो आहे, ऐं हेड़ो रफ ड्राफ्ट ऐं हेड़ो फेयर ड्राफ्ट। वाह रे फेयर ड्राफ्ट, अहिड़ो फेयर ड्राफ्ट ठाहीं, तंहिंखां पोइ भॻवान सभु कुझु ठाहिण ई विसरी वियो, वो कुछ ठाई कोन भॻवान। अरे अगर असां न हुजूं न त तव्हांजे बुशर्ट ते बटन तक न हुजे, बटन त तव्हांखे ॾेखारियो हिकिड़ो। हिकिड़ी ॻाल्हि मां ॿुधायां, हा, तव्हां अगरि लेडीज न हुजो त असां लटा पायूं छा लाइ?
असां तव्हांजे सम्मान में लट्टा पाईंदा आहियूं, न त असां जीअं हुयासीं उअं ई भला हुयासीं। ये सभु लफड़ा तव्हांजे करे शुरू थिया। लेडीज़ जो प्यार ॾिठो अथव, केॾो लेडीज़ जो प्यार हूंदो आहे। मां ॾिठो यार, सुबुह उथंदे ई लेडीज पंहिंजे घोट जी खीसा तलाश कंदियूं आहिनि कि घणा पैसा कढणा आहिनि, घणा पैसा रखणा आहिनि। पर तव्हांजो न, तव्हांखे असांखे हिन प्रोग्राम बाबति पंहिंजा राया, वीचार, सुझाव लिखी मोकिलणा आहिनि। असांजो ईमेल आहे info@sindhisangat.com ऐं लॉग ऑन करियो www.sindhisangat.com। तव्हीं करियो पंहिंजो कमु शुरू ऐं असीं मिलंदासीं ईंदड़ हफ़्ते हिन ई वक़्तु हिन ई ॾींहुं सिंधी सुरहाण में।